ग़रीब काठेर ऐं शींहं जी कहाणी। आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां आज़ाद मुख़्तियार जरवार। साथियो, अॼु जी कहाणी हिकिड़े ग़रीब काठेर ऐं शींहं जी आहे। कहाणी मुकमल ज़रूरु ॾिसंदा ऐं जेकॾहिं तव्हां चैनल ते न्यू आहियो चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। त मुंहिंजा ॻाल्हि था कनि त हिकिड़ो काठेर हूंदो हो जेको तमामु ग़रीब हूंदो हो। हुनजो गुज़र सफ़र सिर्फ़ु काठियूं वढे विकिणण ते हूंदो हो। वो ग़रीब काठेर पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो पेट गुज़र पियो कंदो हो ऐं हुनजी ज़िंदगी पई सवली गुज़रंदी हुई। से मुंहिंजा वक़्तु गुज़रंदो वियो। कुझु महीननि सालनि खां पोइ तव्हांजो अची उन इलाइक़े में काठियूं मुकमल ख़तमु थियूं। से अॼुकल्ह बि तव्हां ॾिसंदो त असांजे आसे पासे को माण्हू देवियूं को ॿुबर बि वढण लाइ ॾींदो। अॻे ईअं न हूंदो हो। अॻे काठियूं वढण जी का झल पल न हूंदी हुई। सो ते काठियूं जो अची ख़तमु थियूं त ही काठेर वीचारो काठियुनि जी ॻोल्हा कंदे कंदे अची कंहिं ॿिए झंगल में पहुतो। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त झंगल में जीअं दाख़िल थियो त साम्हूं हिकिड़ो शींहुं हुनखे मिलियो काठेर खे। शींहुं साईं, झंगल जो बादशाह, सो दबदबे सां चयाईं त आउं तोखे हिते काठियूं वढण न ॾींदुसि। ही झंगल मुंहिंजो आहे। काठेर चयो, ॿेली आउं ग़रीब आहियां ऐं मुंहिंजो गुज़र सफ़र काठियुनि ते आहे। भला जेकॾहिं न वढण ॾींदे तॾहिं बि तुंहिंजी मर्ज़ी, पर आउं तोखे मिनत करियां थो त महिरबानी करे मूंखे इजाज़त ॾे। त मुंहिंजा ॻाल्हि था कनि त शींहं झंगल जे बादशाह चयो त आउं तोखे काठियूं वढण त ॾींदुसि, पर उन लाइ तोखे हिकिड़ो शर्त क़बूल करणो पवंदो। काठेर चयो, हा वदा, तुंहिंजो जेको शर्त हुजे ॿुधा, भला आउं मजबूर माण्हू तुंहिंजो शर्त ज़रूरु पूरो कंदुसि। काठेर खे शींहं चयो त अदा, मुंहिंजो शर्त इहो आहे त काठियूं वढण खां पहिरीं तूं पंहिंजी कुआड़ी सिधी मूंखे मथे में हण, पोइ भले वञी काठियूं वढिजे। त मुंहिंजे इहो अजीब शर्त ॿुधी काठेर हिक त छिरकिजी वियो ऐं शींहं खे जवाबु ॾिनई त ॿिली इहो कमु मूंखां न थींदो। पर आख़िरकार शींहं जे घणो ज़ोर भरण ते ऐं काठेर पंहिंजी मजबूरी बि ॾिठी त जेकॾहिं शींहं खे धकु न हणंदुसि ऐं काठियूं वढे न सघंदुसि। आख़िरकार मजबूर थी उन कुआड़ी शींहं खे मथे में वाहे कढियईं। तंहिं शींहं खे कुआड़ी लॻी। शींहं जो शर्त पूरो थियो त शींहं हलियो वियो ऐं काठेर काठियूं कढण में मसरूफ़ थी वियो। से पोइ उतां काठेर काठियूं कढंदो हो ऐं विकिणी पियो पंहिंजो गुज़र सफ़र कंदो हो। इतफ़ाक़ ईअं थियो जो आख़िरकार कुझु ॾींहंनि खां पोइ हिकिड़े ॾींहुं काठेर बीमार थी पियो। काठेर साईं कुझु वक़्त लाइ बीमार थी पियो। शींहं ॾिठो त काठेर मुंहिंजो यार हाणे काठियूं कढणु कोन थो अचे, छो भला? सो साईं ॻाल्हि था कनि त शींहं बि संदसि गस तां थींदो थींदो पुछाऊं कंदो कंदो वञी काठेर जे घर पहुतो। उते वञी मालूम कयाईं, ख़बर पियसि त काठेर जी तबियत ख़राबु आहे। सो शींहं बि काठेर जे घर काठेर जी तबियत पुछण लाइ अची पहुतो। से काठेर जे घर में शींहं अची पहुतो। शींहं चयसि, अदा काठेर, ॾे ख़बर तबियत कीअं आहे, छा हाल चाल आहिनि, ऐं तुंहिंजी कहिड़ी मदद करियां? काठेर चयसि, अदा तबियत 2-3 ॾींहं ख़राबु हुई, हाणे कुझु मिड़ई बहितर थी आहे ऐं सुभाणे परीं कुझु ॾींहंनि खां पोइ काठियूं कढणु ईंदसि। पर फ़िलहालु तूं हीअं कर जो मूंखां परे थी वे, जो तो मां बदबू थी अचे। तूं थोरो मूंखां परभरो थी वे जो तो मां बदबू थी अचे। शींहं साईं इहा ॻाल्हि ॿुधी शींहं चयो, हाओ अदा। शींहं पोइ काठेर खां मोकिलाए झंगल में हलियो वियो। त मुंहिंजा ॻाल्हि था कनि त जॾहिं शींहं झंगल में हलियो वियो ऐं होॾां काठेर बि कुझु ॾींहंनि खां पोइ ठीकु थी वियो त पोइ वापसि उन झंगल में पहुतो ऐं काठियूं कढण जो इरादो कयईं। शींहं खे उन झंगल में पहुतो ऐं शींहं सां मिलियो। शींहं खे चयाईं त शींहं, मुंहिंजी तबियत हाणे ठीकु आहे, तूं ॾे ख़बर भला मूं तोखे कुआड़ी हई हुई, उहो ज़ख़्मु ठीकु थी वियो आहे, हाणे कीअं अथई ज़ख़्मु? शींहं चयसि, हाओ मुंहिंजा यार, उहो ज़ख़्मु त ठीकु थी वियो आहे,
पर मूंखे तो ज़ख़्मु जेको ॾिनो न उहो अञा ठीकु न आहे थियो, ॿियो ज़ख़्मु। काठेर चयो ॿेली ॿियो त मूं तोखे को ज़ख़्मु न ॾिनो। शींहुं चयो तो मूंखे वॾो ज़ख़्मु ॾिनो आहे। जॾहिं आउं तुंहिंजे तड़े ते आयो हुअसि ऐं तुंहिंजी तबियत पुछणु, उन ई वक़्तु तो मूंखे चयो हो त तो में बदबू आहे। उहो तो लफ़्ज़नि जो अहिड़ो त मूंखे ज़ख़्मु ॾिनो जो अञा ताईं ठीकु नथो थिए। शींहं जी इहा ॻाल्हि ॿुधी काठेर ॾाढो पशेमान थियो ऐं सोचियाईं त वाक़ई मूं हिनखे ग़लति चयो। पोइ असीं काठेर हुन खां माफ़ी वरिती ऐं माज़रत वरिताईं ऐं पोइ शींहं ऐं काठेर जी दोस्ती हलंदी रही। प्यारा साथियो, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे, उमेद आहे तव्हां सम्झी विया हूंदा। तलवार जो ज़ख़्मु भरिजी सघे थो, पर ज़बान जो ज़ख़्मु दिलि ते नासूर बणिजी दिलि खे पियो ॻारींदो आहे। कॾहिं कंहिंखे अहिड़ो ज़ख़्मु न ॾिजाओ जेको कॾहिं बि ठीकु न थिए। प्यारा साथियो, उमेद आहे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।